मदीने वाले साईं फरमायो अद्दईफ इज़ा दखल बैतल मोमिन दखलत माहू अल्फ बरकतिन व अल्फ रहमतिन। जडे तवाजे तवा मां के मानू जे घर को मेहमान ईंदो आ छा मेहमान तवाजे तड़े ते ईंदो आ त उन्हें सां गड 1000 रहमतूं 1000 बरकतूं मेहमान सां गड तवाजे घर। सुभान अल्लाह। वयक्तबुल्लाह तआला लिसाहिबिल मंज़िल बिकुल्लि लुक़मतिन याकुलुहा अद्दईफ़ हज्जतन व उम्रा। जने तवा मेहमान के मानी था खारायो त मेहमान जेतरा गिर खाइंदो गिर गिर जे बस घर धणी के हज ऐं उम्रे जो अजर सवाब मिलंदो। सुभान अल्लाह।